दरियाते धारो सिंधुते धारो दरियाते धारो सिंधुते धारो सिंध सुकाइण सिंध सुकाइण सिंध सुकाइण। दोस्तों भावरो मीरपुर शहर जा शहरवासियों ताजरो सहाफ़ियो अस्सलाम वालेकुम जी हसन। यकीनन अज ही इतजाज पानी जो इतजाज आ ही ओ फैसलो जेको 6 कैनाल ठाहिण जो फैसलो कयो वियो जंहिं ते दोस्तनि ॻाल्हायो आहे यकीनी तौर ते इहो पहिरियों फेज़ आहे पर आऊं हींअर ताज़ो इस्लामाबाद ऐं पंजाब जंहिंजा पहिरियों ऐं ॿियो फेज़ था ठाहिनि उनजे पहिरें में ऐं ॿिए में 12 लख एकड़ ईंदी पर ग्रेटर चोलिस्तान प्रोजेक्ट केतिरो आहे उन में 61 लख एकड़ ज़मीन ग्रेटर चोलिस्तान प्रोजेक्ट मां 19 ऐं 61 मिलायूं त 80 लख ईंदड़ 10 सालनि में हुननि जा ठाहिण जूं रिथाऊं आहिनि। असां हींअर 25 लखनि ते पिया करियूं न सदान असांजे माण्हुनि खे धोखो पिया ॾियनि। ये पाकिस्तान एक फेडरेशन है, ये पाकिस्तान एक फेडरेशन है जो किसी जंग के नतीजे में नहीं हुई। ये कोई मुल्क जंग के नतीजे में किसी फौज ने फतह नहीं किया था। इसमें ये जो मौजूदा फेडरेटिंग यूनिट्स हैं उनमें एक सिंध भी है, पंजाब भी है। ये उन्होंने ज्वाइन किया था इस फेडरेशन को। कुछ हुकूक वफाक को दिए कि सिक्योरिटी वो चले, फॉरेन पॉलिसी चलाएं, लेकिन जमीन और पानी ये दोनों ऐसे ये इसमें जिन पे जो हमारा प्रोविंशियल सब्जेक्ट है और ये पानी हमने सरेंडर अभी नहीं, ये पानी हम सदियों से इधर आबाद कर रहे हैं। हमारी 8000 साल तहजीब और 5000 तरक्की याफ्ता तहजीब ये उसके निशानात इसके पूरे समंदर और पूरे सिंध के वादी में मौजूद हैं, लेकिन ये चीज छीनी जा रही है। ये इंडस बेसन इरिगेशन सिस्टम 4 मुल्कों में है, हम आखिरी राइपेरियन हैं। चाइना अभी उसमें से एक ड्रॉप भी नहीं ले रहा, हिंदुस्तान उसमें से पानी ले रहा है लेकिन वो भी ऐदनामे के तहत। तीसरा काबुल है अफगानिस्तान, जो मौजूदा हुकूमत उस पे नए ज़रई प्रोग्राम बना रही है। तो मौजूदा जो सिस्टम में पानी है जो 114 MF वो भी कम होगा और हमारा जो मौजूदा कमांड एरिया है वो भी मुतासर होगा। लेकिन उस पे नए मंसूबे बनाना और ये स्कीम का ना उसको नाम इतना अच्छा देना कि ग्रीन पाकिस्तान। भाई कौन कहता है कि पाकिस्तान हरा भरा ना हो, लेकिन नई कमांड एरिया कंपनी सरकार गैर मुल्कियों को और इधर के जो लुटेरे हैं वो मिलके कंपनियां बना के और लाखों एकड़ पे नई कमांड एरिया बनाएंगे और हम बर्बाद होंगे। ये किसी सूरत में हमें कबूल नहीं है। हम आपसे गुजारिश करते हैं, ये आसानी से नहीं सुनेंगे। आरिफ अलवी लास्ट प्रेसिडेंट उसने कहा कि भाई कोई सुनने वाला नहीं है, मैं सदारती महल से आ रहा हूं, कोई दलील सुनने वाला नहीं है, जाके जिद्दोजहद करो पाण वट हिकड़ो ही वाट है। सुठो थियो, हमारे साथ ताजरान भी साथ हैं, हमारे साथ बुकला भी साथ हैं, हमारे साथ आबादगार भी साथ हैं। अगर ये करोड़ों लोगों के मफाद की बात हो गई तो ये एहतजाजी तहरीक हम आपसे ये गुजारिश करते हैं हर कॉल पे साथ दें। जब ऊपर फैसले आइन से मुहावरा हम पे थोपे जाते हैं, हमें मुहावरा आइन कदम उठा के और कैनालों का ऐलान किया गया है। सदारती में ये फैसला वापस लेके और सिंध में बेचैनी ये खत्म की जाए। ॿियो रस्तो हुयो आहे जेकॾहिं कंहिं सिंधु कंहिं सौदे में वई आहे त
त पोइ जीअं असांजा सवेल दोस्त ॻाल्हाया त जेकॾहिं ज़ोरी आहे, ताक़त आहे, बंदूक जी ताक़त आहे, ऐं उहा ज़बान था सम्झनि त पाण खे पंहिंजे धरतीअ जी मालिकी करणी आहे। ही सामूंडी अगर पानी उधर से बहता है और आप कहते हैं कि ये हमारा है और उस पे हम बनाएंगे, तो फिर समंदर हमारा है, फिर हमारा ये थर का कोयला हमारा है, फिर ये हिसाब होगा। आइन अगर आप 1991 अकॉर्ड जो आइन का हिस्सा है उसको नहीं मानते तो फिर नहीं कि पाकिस्तान की कोई किसी दूसरे आइन के तहत एग्रीमेंट कराएंगे। इसलिए एहतराम किया जाए, आइन का एहतराम किया जाए और हमारे आबादगारों की ये जो लाखों एकड़ बर्बाद होनी है और हमारे करोड़ों लोग जो डिस्प्लेस होने हैं उनको बचाने के लिए हमारा साथ दें। हुकूमत को हम कहते हैं कि ये वापस ले, तव्हांखे योदा चऊं त वॾी जिदोजहद लाइ तयारु थियो। इंशाल्लाह लखे माण्हू निकिरंदा, शहरनि में हड़तालूं थींदियूं, रोड बंदि थींदा ऐं आबादगार रहंदा ऐं इहो फ़ैसिलो पाण अवामी ताक़त सां न त वापसि कराईंदासूं। हिसाब किताब में अगर दुरुस्त आयो हिसाब किताब केरी गाल सिजावल जी करो था, केरी गाल ठठे जी करो था, उते त पानी पेरी भी कोन हो, जदे तरबेला थयो तले भी पानी कोन हो। अज पानी जी केरी गाल सा करो, अज जे पानी जी गाल सा करो त मुखे बुधायो सखर बैराज का तरबेला ठहण का पो 0 नंबर ऑफ डेज पूरे साल में वधंदा पिया वञन या कोन पिया वधंदा वञन। जे हिसाब जी गाल कंदो त टेबल ते तां जे सामू हिसाब किताब कंदासी। जे जबरदस्ती जी गाल कंदो त असी जबरदस्ती सां तव्हांखे ॿुधाईंदासी त न हिन मुल्क में पानी वाफिर मिक़दार में आहे, नहीं न को डैम ठहंदो, नहीं कैनाल ठहंदो। जे ही कैनाल ठहंदो ऐं जे ही डैम ठहंदो त हिन मुल्क जे माण्हुनि सां, हिन धरतीअ जे माण्हुनि सां, उहो आबादगार हुजे, शहर में रहण वारो दुकानदार हुजे, उहो वकील हुजे, नौकरी पेशा माण्हू हुजे, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ यादि रखिजो इहा हिकिड़ी साज़िश कई पई वञे। ही साज़िश उहा पई कई वञे जो 4 माण्हू हेलीकॉप्टर में उॾामी असांखे चवनि था अदा सऊदी अरब पैसा खणंदो अचे। घणनि सालनि खां पिया ॿुधो सऊदी अरब पैसा खणो पियो अचे, अदा फलाणो पैसा खणो पियो अचे। मुंहिंजा भाउ जे ताईं पाण पंहिंजे मुल्क में महिनत मज़ूरी हिते जे मुल्क जे माण्हुनि खे उहो हक़ न ॾींदो, इहे पैसा पहिरीं बि ॾिनऊं ज़ाया थिया, जे वरी बि ॾींदऊं ज़ाया थिया, ज़ाया थी वेंदा। जे तव्हांखे ताक़त ॾियणी आहे, हिन मुल्क खे आबाद करणो आहे, हिन मुल्क खे ख़ुशहाल करणो आहे त जेके तव्हांखे हिते मारूड़ा माण्हू ॾिसण में पिया अचनि, जिन 70 साल में पाकिस्तान खे आबाद कयो, घणनि उन्हनि अंग्रेजी ॻाल्हाइण वारनि मुल्क ते धाड़ा हया त वरी बिन्हनि खे उहे शयूं ॾियो ऐं पोइ ॾिसो त तव्हांजो मुल्क आबाद थिए थो या तव्हांजो मुल्क आबाद कोन थो थिए। इन करे मुंहिंजा भाउ, असां ज़रई तंज़ीम आहियूं, असां हिकु ज़रई तंज़ीम आहियूं, असां हुकूमत सां कमु गॾु करणु चाहियूं था। जे गॾु कमु कंदा त भाकुर पाईंदासीं, हिकिड़ो क़दम खणंदा असीं 4 क़दम खणंदासीं। पर उहा हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुजे, मुस्लिम लीग नून जी हुजे, कंहिंजी बि हुजे, वॾेरे जी हुजे, शाह जी हुजे, पीर जी हुजे, मीर जी हुजे, पर जे हिन मुल्क जे ख़िलाफ़ असांजे बच्चनि जे रोज़गार जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कंदो त उहा ॻाल्हि पधरी बि कंदासीं, खुले आम कंदासीं, सभिनी सां गॾु कंदासीं। इहो हक़ तव्हांखे, इहो हक़ मूंखे, हिन मुल्क जे किताब जेके कॉन्स्टिट्यूशन चवनि था उन हक़ असांखे तव्हांखे ॾिनो आहे। उन इहो हक़ ॾिनो आहे त असीं सच जी ॻाल्हि करियूं, उन इहो हक़ ॾिनो आहे त जेको कूड़ ॻाल्हाए, भले वज़ीर आज़म हुजे, गवर्नर हुजे, वज़ीर आला हुजे, हुनजे मुंहं ते चओ त तो कूड़ ॻाल्हायो आहे, तूं माण्हुनि जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हि करी।
जे हकनि जी ॻाल्हि घोड़ा पिट घरनि में वेही न करियो। असीं ज़मींदार सॼो ॾींहुं घर वेठे ॻाल्हि ॿोल करियूं था, घर वेठे न ॻाल्हि करियो। सच खे चओ त सच आहे, ॿियूं ॻाल्हियूं छॾे ॾियो। जे सच खे सच न चवंदो त पोइ महिरबानी करे घर में चांहि ते कोप ते ज़ोर ॾियारे पोइ इहे ॻाल्हियूं करणु छॾे ॾियो। अॼु तव्हांखे असांखे गॾु थी हिन मुल्क जे रहनुमाउनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइणी आहे त तव्हां जेका बि प्लानिंग करियो पिया, जेके बि रिथाऊं ॿधो पिया, इहे हिन मुल्क जे ख़िलाफ़ आहिनि। माण्हू पिया चवनि असांखे भला इहो केनाल ठहंदो त फलाणो थींदो। मुंहिंजा भाउ यादि रखिजो ऐं वञी हिसाब चेक कजो। पोयां 200 सालनि जी हिस्ट्री चेक कजो। उहा हिस्ट्री छा थी तव्हांखे ॿुधाए त जीअं मथे बैराज ठहिया, जीअं मथे डैम ठहिया, उते आबादी घटि थी आहे या कान थी आहे? उते आबादी घटि। केटी बंदर हिन दुनिया जे ऐं हिन मुल्क जे वॾे बंदरनि मां वसंदड़ बाराड़ी जो हिकिड़ो वॾो शहर हो। अॼु केटी बंदर में वञो, वञी त ॾिसो टैंकरनि ते पाणी पियो अचे। उते पाणी जो जेको छोड़ हो, उहो पाणी जो छोड़ असां बंदि करे छॾियो। हिकिड़े पासे कुश्ता खणी ताईं ॾिनो पिया माण्हुनि खां, असांखे माहौल ख़राब करे छॾियो दुनिया जे। हाणे पैसा ॾियो असांखे त वरी पैसा खणी ॿाहिरि वञी वञा। ॿिए पासे तव्हां पंहिंजे मुल्क जा पंहिंजा दरिया जेके आहिनि से बंदि पिया करियो। हीउ मसइलो ऐं हीअ ॻाल्हि, हीअ मसइलो ऐं हीअ ॻाल्हि न 1000 क्यूसेक जी आहे, न 10,000 क्यूसेक जी आहे। कहिड़ा 1000 क्यूसेकनि जा तई ॻाल्हियूं करियो पिया मुंहिंजा भाउ। ही को हट वाणियो कोन्हे जिते असीं सौदो वठण विया आहियूं जो 1000 ऐं 5000 जी ॻाल्हि पिया करियूं। ही त लखे क्यूसेक पाणी गिड़काइजे पियो। लखे एकड़ ज़मीन आबाद करे छॾियऊं ऐं वरी अञा बि ॿियूं सोचूं करे असांखे हुन ठगनि वांगुरु हिकिड़ी शइ ॾेखारे ॿी शइ ॾेखारणु घुरनि था। सुजाग रहणो आहे, सुजाग रहणो आहे ऐं इन्हनि शयुनि ते महिरबानी करे पंहिंजे हक़नि ते पंहिंजी शयुनि खे न छॾियो ऐं अॻियां वधो। जेके दोस्त अकुल रखनि था, सम्झ रखनि था हिन मुल्क में, हिन धरतीअ ते, उन्हनि सभिनी खे असां ॿाहूं ॿधी अर्ज़ु करियूं था, जिते वियो सच जी ॻाल्हि करियो। जे शाह लतीफ़ चयो, जिते पाणी उते पाण। पाणी न हूंदो त तव्हां ऐं असीं कंदासीं छा? कहिड़े पासे वेंदासीं? इन करे ॿियूं ॻाल्हियूं छॾे ॾियो। असां बि गजर बसर सभु विसरी छॾिया आहिनि फ़िलहाल। कंहिंजो को अघु पार कोन थो मिले। ऐं जे अॼु ॻाल्हि करियूं पिया त सिर्फ़ु पाणी जी ॻाल्हि करियूं पिया। तव्हां सभिनी दोस्तनि वटि इन लाइ हाज़िर थिया आहियूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां दोस्तनि जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं। मीरपुर ख़ासि में हाजी उमर भुगियो, सरफराज जूने जो, मलूक राजर साहब, तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन पूरो हफ़्तो पोयां महिनत करे ही मेड़ाको कयो, माण्हुनि खे सुजाॻीअ जो ही मौक़ो ॾिनो ऐं उमेद था रखूं त हिन मुल्क जी वाग जिन्हनि जे हथ में ऐं ज़िमेदारी आहे उहो सोचे सम्झी फ़ैसिलो कंदा ऐं हिन मुल्क जे माण्हुनि जो ज़हन ऐं दिलि जी जेका धड़कन ऐं जेका आवाज़ आहे उनखे ॿुधंदा ऐं हुननि जे रोज़गार जे मथां हुननि जे जिया ऐं तव्हां सां थींदो छा? असां वटि सॼी सिंध जे अंदरि टोटल जेका ज़मीन कमांड एरिया में आहे उहा 1,22,00,000 एकड़ आहे ऐं सॼी सिंध जी जेके 2 बैराज आहिनि या उन्हनि जी कमांड एरिया आहे। ही जेके कैनाल ठाहिया वञनि था, जेके मुख़्तलिफ़ फेसिस में 60 लख एकड़ ज़मीन उन्हनि जी आबाद थींदी। असांजो एतिराज़ कहिड़ो आहे? असीं छा था चाहियूं? सिंध जो माण्हू चाहे थो त बाबा सिस्टम में पाणी कोन्हे, न्यू कमांड एरिया तव्हां कीअं था खणी अचो? जॾहिं त मूंखे हींअर
वाराबंदी सां पाणी मिले थो, जेका कमांड एरिया मंज़ूर थियल आहे असांजी, उनजो पाणी मूंखे नथो मिले। असांखे ॿुधायो वञे थो त सिस्टम खे सवलो कंदासीं। असां था चऊं बाबा हाणे भला सवलो करियो, सिस्टम में पाणी कीअं ठाहींदो? आउं त हींअर पुछड़ीअ जो आबादगार आहियां। लखे एकड़ ज़मीन सिंध जी जेका कमांड एरिया में आहे हींअर गैराबाद पई आहे, पहिरीं उनखे त सवलो करे ॾियो। पर ज़िद, हठ धर्मी, बेवकूफ़ी, मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश, सिंध जे पाणी ते 200 सालनि खां साज़िश थींदी आई आहे। ऐं सिंध जो माण्हू तव्हां सभु उनखे किरदारु अदा करे रोडनि ते वेही तव्हां सिंध जे पाणी जे ख़िलाफ़ साज़िश खे नाकाम कयो आहे। तव्हां जस लेणो असांजा चूंडियल नुमाइंदा मुंहिंजे वोट ते जेके हुकूमत वेठा कनि उन्हनि खां सुवाल थो पुछां त मुंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त तव्हां छो नथा करियो? पर कोन कंदा। बाबा उन्हनि जो कमु कहिड़ो आहे? उन्हनि जो कमु इहो आहे त मुंहिंजो जेको हक़ आहे, मुंहिंजो जॾहिं चवंदो त सिंध जे माण्हूअ जो बिना के मज़हब जे, बिना के फ़िरक़े जे, बिना के नस्ल जे, बिना के रंग जे, सिंध जे माण्हूअ जो जेको मसइलो आहे उन ते आवाज़ छो नथा उथारीनि? ख़ामोश नहीं। वॾे इदारनि जे अंदर वो लोग जो ये मुल्क के खिलाफ साजिश कर रहे हैं, एक पार्टी उसमें शामिल है। हम सुन रहे थे, हमें बताया गया था तो भाई बंगाली गद्दार थे और उन्होंने गद्दारी की और मुल्क टूट गया। अभी वो हमें बता रहे हैं, पंजाब का दानश्वर भी कह रहा है तो भाई मुजीब तो गद्दार न था, बंगाली तो गद्दार नहीं थे। तो भाई गद्दारी मुल्क के साथ किसने की? ये मुल्क क्यों टूटा? काहे के लिए हमें आप दीवार से लगा रहे हो? ये करप्ट सियासतदान जो आपकी मर्जी से फैसले करते हैं और मुल्क के खिलाफ फैसले करते हैं, ये फैसला सिंध की आवाम को मंजूर नहीं है, हम नहीं कबूल करेंगे। सुन लो आप भी, ये सिर्फ मसला जो है आबादगारों का नहीं है, सिंध के पानी पीने का मसला है। आप सक्खर से चले कराची तक तो सिंध का 3 करोड़ से ज्यादा आबादी सिंधु दरिया की पानी पीती है, वहां से हमें पानी मिलता है, हम वापराते हैं। जीने का मसला है हमारा, और शहरी आबादी का भी मसला है। हम कालाबाग डैम के खिलाफ नहीं थे, हम खिलाफ थे कालाबाग डैम इस जगह पे आप बनाओगे, आप कैनाल निकालोगे। सिंध के अवाम का जो एतराज था तो भाई आप डैम बनाते हो, पानी स्टोर नहीं करोगे, आप इनमें से कैनाल निकालोगे जो हमारा पानी बंद करेगा, हम मुतासिर होंगे, यही मसला था। तो आपने जुर्रत की, आपने मेहनत की, आपने जद्दोजहद की और आप उसमें कामयाब हो तो दूसरा वार उन्होंने किया है हमारे ऊपर, और इसका जिम्मेवार मैं समझता हूं। मेरी नजर में कोई मेरे से इख्तिलाफ कर सकता है, भले वो करे, उसका हक है। मेरी नजर में सिंध की हुकूमत इनकी जो है ना, वो लोगों फेडरल गवर्नमेंट नहीं है, सिंध हुकूमत भी इन्वॉल्व है इसमें। फेडरल गवर्नमेंट नवाज शरीफ की पार्टी की जरूर है, मगर हमारी जो कहते हैं तो भाई हम चुने हुए लोग हैं, हम नुमाइंदे हैं आपके, तो भाई आपके 70 वोट भी हैं, 70 वोट आपके भी हैं। आप अपनी पोजीशन क्लियर करो, सिंध के लोगों के साथ आगे खड़ा हो, बोलो तो भाई वफाक सिंध से नाइंसाफी कर रहा है, ये तो आप कह सकते हो, मगर नहीं करेंगे। तो मेरे आबादगार भाइयों, हम आपके साथ हैं, हम आपकी जद्दोजहद को सलाम करते हैं।
जीअं त माहिरनि तव्हांखे ॿुधायो त सिंधूअ ते केनाल जेके ठहनि पिया उन्हनि जो नुक़सानु असां त सिर्फ़ु एतिरो सम्झूं था त सिंध केनाल ठहिया त सुकी वेंदी, सिंध सुकी त सिंध में रहंदड़ हर माण्हू मुतासिर थींदो, हर ज़ात वारो, हर क़ौम वारो, ही पार्टियूं ख़तमु थी वेंदियूं। सिंध जी जेकॾहिं ज़मीन बंजर थी त सिर्फ़ु आबादगार मुतासिर कोन थींदो पर पोरियत, मज़दूर, शहर, ताजिर, सिंध में रहंदड़ हर माण्हू मुतासिर थींदो ऐं इन ई करे हीअ एहतिजाज वधनि पिया। बहरहाल असांखे उमेदु आहे त हीअ सिंध केनाल ठाहिण कोन ईंदी ऐं इंशा अल्लाह ताला ही काफ़िला वधंदा वेंदा ऐं नेठि लखनि जे तादाद में माण्हू निकिरंदा, ही रोड रस्ता बंदि थींदा ऐं मजबूर थी केनाल कैंसिल करना पवंदा। मैं साहिब इक़्तिदार लोगों को ये वाज़े करता चलूँ कि आपने जो मंसूबा बनाया है और आसिफ जरदारी से मिलकर बनाया है, पीपल्स पार्टी से मिलकर बनाया है, आप समझ रहे हैं कि हम सिंध गैराबाद करेंगे, सिंध को बंजर करेंगे, लेकिन याद रखना सिंध ने पाकिस्तान बनाया था। जब आप सिंध को बर्बाद करेंगे, हम समझते हैं कि सिंध जो है वो सिंधु दरिया से जिंदा है। अगर सिंधु दरिया सूख गया तो सिंध बंजर होगी, अगर सिंध बंजर होगी तो फिर पाकिस्तान भी नहीं रहेगा। और ये जो सिंधी आप समझते हैं कि आपने मंशात खिला के, आपने जुआ इनको मुलविस करके इनको तबाह कर दिया है, लेकिन ये आपकी गलतफहमी है। ये सिंधी लोग ये साबरीन भी हैं, ये पुरअमन भी हैं, लेकिन इनके बच्चों पे, इनकी इज्जत पे जब कोई बात आती है तो ये अपने सिर भी लेते हैं और आपको भी नहीं आगे आने देंगे। और मुझे यकीन है कि आप होश के लाखों लेंगे, आप केनाल कैंसिल करवाएंगे। अगर आपने अभी भी होश नहीं किया तो ये लोग और हम लोग अपने नस्लों के खातिर आगे बढ़ेंगे, नेशनल हाईवे भी बंद करेंगे, रेलवे लाइन भी बंद करेंगे, सिंध की जो गैस आपकी तरफ आती है वो भी बंद करेंगे, सिंध का जो कोयला आपकी तरफ आता है वो भी बंद करेंगे। हम अपनी जानें देंगे, हम अपनी नस्लों की खातिर मर जाएंगे, हम सिंधु के साथ मर जाएंगे। ये सिंध डूबेगी तो ये पूरे नस्ल उसके साथ डूब जाएंगे। हम अपनी नस्लों को डूबने नहीं देंगे, हम लड़ेंगे, आखिरी दम तक लड़ेंगे। मैं खराजी तहसीन पेश करता हूँ साईं शाह को, जो दिन रात करके निकल रहा है। मैं उनको यकीन दिलाता हूँ कि ये पूरी सिंध आपके साथ है। बिल्कुल आप कदम बढ़ाओ, हम आपके साथ हैं। सदा जिए सिंध।